नाज़रीन नवांखे आगाह कयूं सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सकरन में ट्रांसफार्मर फाटण सबब ॿारड़े जे फोत थियण जो नोटिस वठी छॾियो आहे। तवानाईअ वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख हेस्को चीफ सां राब्तो करे वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। इम्तियाज़ शेख चयो त फोत थियल ॿारड़े जे वारसनि जे ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। हुन चयो त ज़ख़्मी थियल ॿारनि खे इलाज जूं बहितर सहूलियतूं फराहम कयूं वञनि। इम्तियाज़ शेख चयो त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। आगाह करे रहिया आहियूं सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सकरन में ट्रांसफार्मर फाटण सबब ॿारड़ी जे फोत थियण जो नोटिस वठी छॾियो आहे। तवानाईअ वारे वज़ीर इम्तियाज़ शेख हेस्को चीफ सां राब्तो कयो आहे। वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। इम्तियाज़ शेख चयो त फोत थियल ॿारड़ी जे वारसनि जे ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। हुन चयो आहे त ज़ख़्मी थियल ॿारनि खे इलाज जूं बहितर सहूलियतूं फराहम कयूं वञनि। इम्तियाज़ शेख चयो त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। आगाह कयूं पिया सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सकरन में ट्रांसफार्मर फाटण सबब ॿारड़े जे फोत थियण जो नोटिस वरितो आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी इमदाद, आगाह कजो। जी बिल्कुल, सूबाई वजीर तवानाई इम्तियाज शेख सकरन में ट्रांसफार्मर धमाके सबब जेको आहे सो सॼी ज़ख़्मी हयादत कई आहे। जिन त इन जेको आहे अहिड़े वाक़े जी नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर कुझु देर अॻु जेको आहे उन हवाले सां नोटिस वरितो आहे। जिन त उन हेस्को चीफ सां पिणु राब्तो कयो आहे ऐं हेस्को चीफ खे हिदायत कई आहे त वाक़े वारे हंधि पहुची इहा रिपोर्ट जेको आहे सो ॾिनी वञे ऐं हिन इहो बि हिदायत कई आहे त 24 कलाकनि में इहा रिपोर्ट पेश कई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।